ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। असांजूं जेके माउर हूंदियूं आहिनि न, तव्हां उन्हनि खां काई बि ॻाल्हि लिकाए न सघंदा। तव्हां केतिरी बि कोशिशि कयो, तव्हां केतिरी बि चालाकियूं ॾेखारियो, पॉसिबल ई कोन्हे, इम्पॉसिबल। मूंखे हिन ते बचपन जी ॻाल्हि यादि थी अचे, ॿुधण जहिड़ी अथव। असां नंढे हूंदे जॾहिं मां 10th में हुउसि, 15-16 साल जो हूंदुसि, मां साइन में रहंदो हुउसि, ग्राउंड फ्लोर ते, साइन रिले कॉलोनी में। मुंहिंजी मम्मी रिले में सर्विस कंदी हुई, एंड ताईं सर्विस कयईं 58 ताईं। शी वॉज़ वेरी शार्प। त असां ग्राउंड फ्लोर ते रहंदा हुआसीं, ऐं सेकेंड फ्लोर ते हिकु तमामु सुहिणी छोकिरी रहंदी हुई। इहे उनजो भाउ भेण आहे पाण में। त मां रोज़ु शाम जो हुनजे घर कैरम बोर्ड रांदि करणु वेंदो हुउसि। मां ऐं मुंहिंजो नंढो भाउ ऐं हू ॿई पाण में भाउर भेनर, असां चारई कैरम बोर्ड रांदि कंदा हुआसीं। मम्मी शाम जो 6 बजे अचे, 6-6:30 बजे अचे, पोइ असां मथे मां वेठो हुजां, हेठां वाका करे, भई अचु भई दिनेश 10 में आई, पढ़ाई कर। त हेठां वाका करे, दिनेश। मां चयो मां अचां थो, बालकनी मां अची करे मां अचां थो, पर ॿुधे छो तूं। त ईअं 4-5 दफ़ा ॾिठईं, भई हीउ छोकिरो ईअं सुहिणो आहे कोन करे। हिकु दफ़ो छा कयईं, असां सभु दोस्त हेठि बीठा हुआसीं, घर खां ॿाहिरि निकिरी आई, चई दिनेश जो अहिड़ो छोकिरी में आहे छा जो मथे वञी वेही थो रही। एतिरा दफ़ा चयो थी मैं, अची कोन थो हेठि। हाणे 5 दोस्तनि जे साम्हूं इंसल्ट करे छॾियईं। हाणे मां छा ॻाल्हायां, चयोमांसि मम्मी तूं कमाल थी करी, हा ईअं थोरी थींदो आहे। चई पोइ अची वञ तूं हेठि, तोखे कंहिं चयो आहे मथे वञी करे कैरम बोर्ड रांदि कर, पंहिंजे घर कैरम बोर्ड कर। हाणे मूंखे मम्मीअ खे कहिड़ो साबित करिणो आहे, कीअं बि करे। उन ॾींहं खां पोइ मां हुनजे घर त छा, पंहिंजे घर बि कैरम बोर्ड न कई। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।